शेर जमान वफाकी घर वजीर शेख रशीद के खत लिखी कराची में वधंदड़ स्ट्रीट क्राइम के रोकण लाइ वफाक खे मदद जी दरख्वास्त कई आहे। खुर्रम शेर जमान जे खत जे मतन मूजिब कराची में स्ट्रीट क्राइम जा वाक़िआ हद खां वधी विया आहिनि। खत जे मतन में चयो वियो आहे त पुलिस मूजिब 2021 में 80,000 फुर जा वाक़िआ रिपोर्ट थिया आहिनि। इन हवाले सां वाक़िफ़ ॿुधाइनि पिया खुर्रम शेर जमान चयो आहे त 2020 जी भेच में 2021 में वाक़िअनि में 27% वाध थी आहे। पीटीआई अॻुवान खुर्रम शेर जमान इहो बि चयो आहे त केस 97% मोटरसाइकिल मोबाइल गाॾियूं चोरी ऐं फुर बाबति हुआ। शहरनि जो सिंध हुकूमत ऐं पुलिस तां एतमाद ख़त्म थी वियो आहे। सूरतहाल जी बहितरी लाइ शहरी वज़ीर आज़म ऐं वफ़ाक तरफ़ ॾिसी रहिया आहिनि। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन खे ॿुधाइनि पिया कराची में स्ट्रीट क्राइम में इज़ाफ़े बाबति पीटीआई अॻुवान खुर्रम शेर जमान वफ़ाकी घर वज़ीर शेख रशीद खे ख़त लिखी कराची में वधंदड़ स्ट्रीट क्राइम खे रोकण लाइ वफ़ाक खे मदद जी दरख्वास्त करे छॾी आहे। खुर्रम शेर जमान जे खत जे मतन मूजिब कराची में स्ट्रीट क्राइम जा वाक़िआ हद खां वधी विया आहिनि। खत जे मतन में चयो वियो आहे त पुलिस मूजिब 2021 में 80,000 फुर जा वाक़िआ रिपोर्ट थिया। खुर्रम शेर जमान चयो आहे त 2020 जी भेट में 2021 में वाक़िअनि में 27% वाध थी आहे। पीटीआई अॻुवान खुर्रम शेर जमान इहो बि चयो आहे त केसिस 97% मोटरसाइकिल मोबाइल गाॾियूं चोरी ऐं फुर बाबति हुआ। शहरनि जो सिंध हुकूमत ऐं पुलिस तां एतमाद ख़त्म थी वियो आहे। सूरतहाल जी बहितरी लाइ शहरी वज़ीर आज़म ॾांहुं निहारे रहिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बशीर संसराणी खां। बशीर, वधीक छा चवणु आहे खुर्रम शेर जमान जो? जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां त पीटीआई जे पार्लियामानी लीडर सिंध असेंबली में खुर्रम शेर जमान जो ख़ासो चयो आहे त कराची जे अमन अमान जे हवाले सां वफ़ाक खां हुन जेका मदद जी ज़रूरत आहे। खुर्रम शेर जमान चयो वफ़ाकी वज़ीर दाख़िला शेख रशीद खे हिकिड़ो ख़त लिखियो आहे। उन ख़त में खुर्रम शेर जमान लिखियो आहे त कराचीअ में जो ख़ासो जूं जेके वारदातूं आहिनि उनमें अवाम जेका परेशान आहे, जंहिंजे करे वफ़ाक खे जेका सो हुनजो सहकार खपे थो। दरख़्वास्त इहो बि लिखियो आहे त कराची में स्ट्रीट क्राइम जा जेके वाक़िआ आहिनि हद खां वधीक जेके आहिनि उहे वधी विया आहिनि ऐं रोज़ानो जेको मामूल बंदि थी रहियो आहे। पुलिस जेका सो अदद एजाज मुताबिक़ 2021 में 80,000 खां वधीक जेके आहिनि उहे केसिस जेके आहिनि पुलिस जा रिपोर्ट थिया आहिनि, जंहिं पुलिस जी नाकामी आहे। ख़त्म इहो बि लिखियो आहे त 2020 जे मुक़ाबले में 2021 जा जेके वाक़िआ आहिनि उहे 27% हुन में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। ख़त्म इहो बि लिखियो आहे त केसिस तक़रीबन 97% जेके आहिनि उहे मोटरसाइकिलियूं मोबाइलियूं गाॾियूं चोरी थियण जा आहिनि। खुर्रम शेर जमान इहो बि ख़त में लिखियो आहे त शहरी जे सिंध हुकूमत ऐं जेका सो कराची पुलिस जे एतमाद में जेका सो उम्मीद जेका उहा ख़त्म थी वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी बशीर संसराणी अपडेट करण।